बच्चो जीअं त तव्हांखे ख़बर आहे न अॼु पंहिंजो लास्ट पेपर आहे ऐं उमेदु आहे त सभु चीटिंग खे पासे में रखी करे चीटिंग सां माना नकल खे पासे में रखी करे पंहिंजो पेपर ॾींदा कामयाबु ॾींदा ऐं मूं अॻे टीचर थी वेंदा पंहिंजा बाबा सभु टीचर ठीकु आहे बाबा ॿुधाए ऐं कढी ॾियां तोखे चीटिंग खे पर्चा न हा पहिरों को सवाल जो जवाबु आहे कढी ॾियां सर चीटिंग छा आहे चीटिंग के कई चीटिंग सर चीटिंग पे गई ॾिसे छा पियो करे हू एतिरो होशियारु आहे ॾिस लॻो पियो पढ़ाई कर पंहिंजी सर सभी मोबाइल में पड़ी बैठा करिए तो चीटिंग कर सुतो पिया बाबा हेरो उथी भी तो फोन उठा तो कर तो सही वट कर सुतो पिया जल्दी सबनी सवाल ने जवाब सब सवाल सबिन जान कर सबे कर सुतो पिया चीटिंग हो गई हाँ सरी गंदा है कल ही तो मुके ही चाहे तो उन्हीं के चाहे को तो चीटिंग हो गई हाँ ले